हाणे चंद्रीअ पहिरियां बाक़ी चयो वियो फजलुर रहमान को छोड़ दो। मौलाना के छॾ न त तुंहिंजे मथां ख़द्दारी जा मुक़दमा कंदासीं, न त तोखे जेल में बंदि कंदासीं। मां उन्हनि खे चयो हिन जिस्म में ख़ालिद महमूद सोमरे जो खून आहे। मां कटजण सिखियो, झुकण नाही सिखियो। अॼु जे हिन अज़ीम इज्तिमा मां बि उन्हनि खे पैगाम ॾेई रहियो हां त सिंध सुजा थी चुकी आहे। सिंध जी मुतबादिल क़ुव्वत ऐं क़यादत जमीयत उलमा इस्लाम आहे ऐं इंशाअल्लाह जमीयत जे प्लेटफॉर्म तां हिन सिंध जे ग़रीबनि मिस्कीननि हारियुनि मज़दूरनि खे बि उन्हनि जा हक़ ॾियारींदासीं त हिन सिंध खे बि वागुनि जे वाटनि मां आज़ाद कराईंदासीं। न हिननि बदबख्तनि ताईं पैगाम पहुचायो त चंद टके ते मौलवी ख़रीद करे तव्हां सम्झो हो जमीयत कमज़ोर थींदी, मौलाना फजलुर रहमान कमज़ोर थींदो, इस्राइल जी हिमायत थींदी। न इस्राइल जी हिमायत थींदी, न फजलुर रहमान कमज़ोर थींदो, न जमीयत कमज़ोर थींदी। जेको मौलवी जमीयत खे छॾे करे इस्राइल जे हिमायत जी ॻाल्हि कंदो, जमीयत जे सिंध जा जियाला उन्हनि मौलवियुनि जो अंडनि ऐं टमाटनि सां सिंध में इस्तक़बाल कंदा इंशाअल्लाह। नारे तकबीर। इमाम